मोर टहूका कन जिते मां उत हूंदो साए मूंखे यादि कजाए जॾहिं वसन मीहड़ा। थर जी तारीख़ जो हिकिड़ो शाहिद, थर जो हिकिड़ो ख़ूबसूरत राइटर, थर जो हिकिड़ो झूनो राइटर फ़क़ीर मुक़ीम कुंभर साहिबु खेसि थर जी तारीख़ ते ॻाल्हाइण लाइ बहितरीनु ॾांहुं आहे। थर जी सक़ाफ़त ते ॻाल्हाइण लाइ संस हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे ऐं आउं चाहींदुसि त फ़क़ीर मुक़ीम कुंभर साहिबु अचनि ऐं अॼोके हिन प्रोग्राम में तव्हां सां अची मुख़ातिबु थियनि ऐं राणनि जी तारीख़ ते अची साईं जिन ॻाल्हाईंदा। तव्हांजी ताड़ियुनि में फ़क़ीर मुक़ीम कुंभर साहिब ताईं जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु पहुचे थो त साईं जिन खे असीं तकलीफ़ ॾींदासीं त उहे स्टेज ते अची पहुचनि ऐं तव्हां सां अची मुख़ातिबु थियनि। फ़क़ीर मुक़ीम खे यकीननि तव्हां ॾिसंदव तॾहिं इहो ई शेर तव्हांखे यादि ईंदो त ॿूढ़ा थिया बड़ हटिया नैणा नीर झरंत, ॿूढ़ा थिया बड़ हटिया नैणा नीर झरंत, शींहं आॾो मिर्गला टोला कर चरंत। असांजो हीउ बुज़ुर्ग थर जी तारीख़ जो हिकिड़ो अखियुनि ॾिठो शाहिद मोहतरम साईं फ़क़ीर मुक़ीम कुंभर साहिबु ईंदा ऐं तव्हां सां अची मुख़ातिबु थींदा। इन करे सघिसे जेके जेके दोस्त अॼोके प्रोग्राम में हिन दिलीप नगर में राति जा इंतज़ाम संभालण सारो हैं उहा न गुज़ारिश कि उहो जल्दी पुॼे। अने काकू मुक़ीम कुंभर ताईं मां नज़र पुॼे पियो आए पिया अने जेका जेका बि अच्छा गबा वारो अने अच्छो पोतियो बदिले हमरा आए पियो दोस्त जेके ख़ूबसूरत अंदाज़ सां जो के प्रोग्राम न निभाइनि पिया उहा दोस्ताना गुज़ारिश कलीस त हिकु विच में जीअं पे पाज हुए थी दड़े मथे चढ़नि। स्टेज ते वेठल महफ़िल जा मोर, मुंहिंजे मिठे मुल्क जा राणा, हिन मुल्क जा मालिक धणी ऐं संस बाह बेली भरसां वेठल संस राजधानी जा थंभा ऐं पेंडाल में वेठल हे टिमकंदड़ मुंहिंजे थर जा सितारो हक़ मौजूद हक़ मौजूद। जॾहिं कर थियाम साञा आहे सुपेरनि जी तॾहिं कर तिर जेतिरो मूर न विसरियाम, अंदरि रूह रहियाम सजण होता कूं करे। मुंहिंजे हिन थर में मुंहिंजी ज़िंदगी जो ही पहिरियों मौक़ो आहे। मूं हिकिड़े अदना माण्हू खे राज जे राणे जी महफ़िल में अची ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। इन खां वधीक मुंहिंजी ॿी का ख़ुशि नसीबी कोन्हे। मुंहिंजी ज़िंदगी जा कुझु ॾींहं वधी विया ही ख़ुशकी माणे। राजनि खे राणा खपंदा आहिनि ऐं राज पंहिंजा राणा चूंडींदा आहिनि। इहो राजनि जो वड़ आहे ऐं सिंध हेॾी वॾी सिंध जे अंदरि मूंखे फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे हिन मुल्क हिन थर जे हिन ढाट जा माण्हू पंहिंजे राणनि सां केॾी न मोहबत कनि था। इन मोहबत जो ही मिसाल आहे। इहा मोहबत मुफ़ती कोन्हे, मोहबत ॾेई ऐं वठिबी आहे। हीउ ॾे वठ जो सौदो आहे। हीअ मोहबत जेका माण्हू ॾियनि पिया इन जे लाइ तहफ़ुज़ हुननि खे हिफ़ाज़त हुननि खे मालिकी मिले थी तॾहिं मोहबत ॾियनि था। असांजूं सकाफ़तूं असांजूं रवायतूं असांजूं रीतूं इहे बांडियूं कोन्हे, इहे पीढ़ियुनि जा पंधनि जेका कंदा 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 ऐं इहे रीतूं निभाईंदा पिया अचूं। आऊं बि उन्हनि पीढ़ियुनि मंझां हिकिड़ो आहियां जेको हिन सोढे जो पोतीअ ॿध आहियां। हा आऊं सोढे 90 सोढे जो पोतियो ॿध आहियां तॾहिं उन 90 सोढे जे राणे खे निमी निमी वरी वरी मुजरो करे आंदो। वतन सां मोहबत हर इंसान जो हक़ आहे, हर इंसान जो रूह आहे, पर वतन तां सिर घोरण जो वचन इन सोढे जो आहे। सोढा पंहिंजो वचन निभाईंदे निभाईंदे पंहिंजूं पीढ़ियूं ॾेई आया आहिनि ऐं हीउ वतन हुननि जी हिफ़ाज़त हुननि जो घर आहे। इहे सोढनि जूं पीढ़ियूं ऐं जेकॾहिं सारियां त ॿियूं ॻाल्हियूं मूंखे यादि कोन्हे। भिटाई जी शाहिदी मूंखे यादि आहे। सुल्तनत हिंदुस्तान जे हाकुम शहनशाह हमायूं खे जॾहिं असांजे सोढे पनाह ॾिनी ऐं उन सोढे उन जी मोट में असांजे ढट तां ॾन उगाड़नि छॾे ॾिनो। न का झल न का पल न को रायर ॾेह में आणियो विझनि आवरीन रोड़ियो रता गुल मारू पाण अमुल मलीरो मणकड़ो। हा इहो मरकंदड़ मलीर इन्हनि सोढनि जी सपूटाई जे करे आहे। सोढनि जी सपूटाई में वेसा रखी असीं इन्हनि जे राजनि में इन्हनि जा राज सॾाईंदे
फ़ख्रु महसूस करूं था। इहो फ़ख्रु असांजो नसीब आहे, असांजो हक़ आहे। ॻाल्हियूं ज़माने जूं कबियूं जीअरनि खे सारियूं। इहो सोढो ई हो हिते हूंदो हिन महफ़िल में मुंहिंजो अर्जन सिंह। दुनिया लॾे पई वई, पर घोड़ी जे रिके में पेर विझी जॾहिं साकिरीअ जे ॻोठ ॾांहुं निगाह कई, चई ॾाॾे सूर सिंगरी ग्वाड़ी रुड़ी को छॾां। इहे सोढनि जा वचन आहिनि। रसम पइजी वई, दुनिया लॾण लॻी, पर हुन जॾहिं पंहिंजो ॻोठ खे सुञूं ॾिठो त हू पंहिंजे सिर जो सांगो लाहे वेही रहियो ऐं अॼु बि वेठो आहे। इन ते रुॻो ही कुंभार नाज़ कोन थो करे, मुंहिंजो ही सॼो थर नाज़ करे थो। रजपूत पंहिंजनि ॻाल्हियुनि में केसूबा खे अलाए छा चवंदा हूंदा, इन में मुंहिंजो कुझु कोन्हे को, पर मूंखे केसूबा इन जे करे वणंदो आहे, जॾहिं हुनखे हिंदुस्तान जा माण्हू वठण आया तॾहिं चईं त हूं हलीस तो कारूं जर झको थी वेंदो। सिरनि जा सांगा लाहे वेही रहनि था पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ, उन्हनि सोढनि खे सलाम आहे। ऐं केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायां, ऐं नंढो माण्हू आहियां, हीअ ॻाल्हि तमामु वॾी आहे, मुंहिंजे कद ऐं बुत खां मथे ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो नसीबु आहे जो ही महफ़िल मूंखे नसीब थी आहे। छॾण ते दिलि कोन थी चए, पर महफ़िल वॾी आहे, हक़ मौजूद। अन है फ़कीर साहब खां पछे